छोकरा पाण कराए तो बस उस्ताद जो बयान वणदा हाँ साईं खे लाइंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं राड़की चौकीअ में जिते पंहिंजो उस्ताद सां जेको आहे हिकु तशद्दुद कयो आहे। उस्ताद जो नालो छा आहे? फ़हीमुल्लाह जेको आहे इहो उनजे मथां जेको आहे तशद्दुद कयो वियो आहे। हिन वक़्तु सभु जेका उस्ताद जेका आहिनि राड़की में जेको आहे सरापाए जान चौकी में जेका बीठल आहिनि। किथे किथे उस्ताद मारो छा थियो आहे? कपड़ा वपड़ा है मथे उन्हीं का बाद में उन्हें उते कुटिंदा कुटा जब उस्ताद उन्हें पोता उन्हें खे असां बाद में बहन के छिके मुंहिंजी ऑफिस वठी असां दर ॾिनो आहे। उन्हीं दर के केर इन सर जेका विढ़ण वारा कोबार बिरादरी आहिनि हिकिड़ो रहमतुल्ला आहे उन सां गॾु ॿिया आहिनि जेके वेठा आहिनि। असां बर वक़्तु मां पाण हेडमास्टर आहियां, मां चौकी ते आयुमि ऐं चौकी ते अचण खां बाद मां हिननि खे पुलिस खे जीअं बर वक़्तु इतला ॾिनी त उहे बर वक़्तु मूंसां गॾु जल्दी जल्दी में मूंसां गॾु उते पहुता ऐं उते इहे 6 ॼणा मौजूदु हुआ जंहिंमें 5 ॼणनि खे पुलिस हिते पकड़िया या हिकिड़ो ॼणो जेको ॿियो हुयो उहो हिते फरार आहे। उहो बि असां पुलिस खे जेको आहे त असां गुज़ारिश कंदासीं। छा चवनि पिया उहे चवनि था त असांजे ॿार उस्ताद नथा जी जॾहिं त उस्ताद चए थो त जेकॾहिं असांजो पोज़ीशन ॿार आहे जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे ई कोन, जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे त हेडमास्टर खे तव्हां ॿुधायो डायरेक्ट क्लास में ऑफिस में जो रिकॉर्ड कयो उहो बि भाॻो उहो बि अॻिते पुठिते हाणे असां डायरेक्ट हली आया ॾिसूं था असांजे रिकॉर्ड मतलब स्कूल में ख़ौफ़ फैलायो शागिर्दनि में हाणे असांजा इन्हनि वटि डंडा सभु तक़रीबन में जल्दी जल्दी उहे ॿाहिरि निकिता आहिनि ऐं उन्हनि में इंतिहाई ख़ौफ़ असांजो फौरी तौर ते जेके चौकी ते वठी आया 6 ॼणा डंडा आहिनि 4 डंडा जेके उन जे पुठियां उछलाया आहिनि जेके हाणे बि उते पिया हूंदा छाकाणि त दरवाज़ो कोन्हे इन जे करे उहे डंडा हिन वक़्तु बि उते पिया आहिनि। उहे बि असां जेका थोरी देरि में पंहिंजे तालीम खाते जे आला अफ़सरनि खे अहिड़ो असां तालीम खाते जे आला अफ़सरनि सां इहा मुतालबो कंदासीं त उहे असांजा इंतिहाई हमदर्द आहिनि ऐं इंतिहाई असां सां कोऑपरेटिव आहिनि। असांजो DO साहब महिरबानी आहे, डायरेक्टर साहब आहिनि असांजा महिरबानी आहिनि, उहे असां सां ताउन कंदड़ आहिनि। मां हाणे उन्हनि सां छाकाणि त मां डायरेक्ट हिते थाणे ते आयो आहियां ऐं जेको आहे त असां पंहिंजे उन खां बाद मां DO साहब सां राब्तो कयां थो त उहो जेको ज़रूरु असांजो तदारो कंदा। उहे असांजा महिरबानी बि आहिनि ऐं उहे इदारे खे पंहिंजो करणु ॼाणींदा बि आहिनि ऐं उहे पंहिंजे उस्तादनि जो तहफ़ुज़ करण बि ॼाणींदा आहिनि ऐं उहे सॼो इहो कुझु मां सम्झा थो उन खे उहे संभाले वठंदा ऐं उन्हनि खे असांखे इहा ई उमेदु आहे। ठीकु आहे त तव्हां ॿुधायो, तव्हां बि हुते जेको आहे हेड मास्टर आहियो ऐं प्राइमरी ते साईं आहिनि अब्दुल शकूर साहब, तव्हां बि आहियो मिडल में, छा मसइलो कीअं आख़िर इहो छा थियो आहे? मूंखे थोरी देरि सां ख़बर पई त मां वियुमि त साईं वारनि जी ऑफिस में अॻु में पहुची चुका हुआ ऐं उते साईं सां माना हथापाई करे विढ़नि पिया। पोइ दोस्त घणा अची विया, उन्हनि खां जान छॾाई। असां पुछियोसीं बाबा मामिलो छा आहे? उस्ताद चयो असांजे ॿार सां जेको आहे इहो विढ़ियो आहे। मां जेकॾहिं विढ़ियो बि आहे त इहो तव्हां उस्ताद खे डंडनि ऐं सोटनि सां तव्हां कुटियो क्लास में, पिस्तूल बि तव्हां खणी अचो ऐं उन्हनि जे रिकॉर्ड सां तव्हां हेराफेरी कई आहे। हाणे साईं वारा वधीक रिकॉर्ड खे ॾिसनि त उन में छा थियो आहे छा न थियो आहे। बहरहाल इहो तमामु मज़मत जो अमल आहे। हिकिड़ो उस्ताद जेको आहे उहो पैगम्बरी पेशो आहे, पैगम्बरी पेशे सां जेकॾहिं इहे ईअं ई कंदा रहंदा त पोइ तालीम जो छा हाल थींदो? सिंध जी तालीम अॻु में ई तबाह आहे। त असां साईं अब्दुल शकूर असां हिकिड़ी वॾी कोशिशि कयूं था, जदोजहद कयूं था त हिन स्कूल खे असां कंहिं मंज़िल ते पहुचायूं, पर असांखे मंज़िल ते पहुचाइण जो इहो सिलो मिले थो पियो जो सुभाणे इहे उस्तादी तव्हां बदिली कराए हर को सियासी सूख सां हितां हलियो वेंदो ऐं हीअ इदारे में हिते गॾियूं ॿधियूं पियूं हूंदियूं पोइ बिल्कुलु। जेकॾहिं हीअ ढोर ऐं गॾियूं ॿधणु चाहिनि था असांजा ॻोठाई त भई ठीकु आहे, भले असांखे को एतिराज़ कोन्हे, असांजी त मिड़े नौकिरी आहे, किथे न किथे वञी असां नौकिरी कंदासीं, पर इन कम जी असां घणी मज़मत कयूं था। इहो तमामु ख़ुदो कमु थियो आहे। ठीकु आहे, तव्हां छा चवंदा हुए इन हवाले सां जेको अॼु वाक़ियो थियो? साईं नंढड़ो जेको आहे पहिरें महीने में यानी अप्रैल जे महीने में बि तक़रीबन 10 को 11 छुटियूं कयूं। मां हेडमास्टर साहब खे चयो, हेडमास्टर साहब उनखे घुरायो, आवाज़ खे छुटी न कजो। वरी ॿिए महीने बि तक़रीबन उन 7-8 खनि छुटियूं कयूं। असां जो पंहिंजे वाले साहब खे वठी आहे ऐं हू हिकिड़ी न आयो, वठी न आयो। ॿिए ॾींहं ते असां उनखे जेको आहे चयो त वाले साहब खे वठी आहे।
हाणे उन ते जेको आहे हीअ अची करे असां सां जेको आहे उन्हनि 6 माण्हू आया। मां क्लास में पढ़ाईंदो बीठो हुयो, मां क्लास में कलमा पढ़ाईंदो बीठो हुउमि। सुबुह जो टाइम हुयो, हीअ 6 माण्हू 3 मोटरसाइकिल ते लथा। अचण साण क्लास में शागिर्दनि जे साम्हूं पूरे स्कूल में जेको आहे उन्हनि थप्पा लता मुका हयूं। उस्तादनि बचाइण जी कोशिशि कई। पोइ स्कूल जे मंझांदड़नि मां ही पटे करे हेडमास्टर जी ऑफिस में मां भॼी वियो मां। उते साईं वारा बि पहिरियों पहुची विया, पर हेडमास्टर जी ऑफिस ॿिया उन्हनि दरवाज़ा भञी उते शागिर्द दाख़िला जे लाइ बि दाख़िला वेठा हुया। जे उन्हनि खे कुझु थी पवे या उन्हनि खे कुझु लॻी पियो आहे, 4 शागिर्द वेठा हुआ जेके दाख़िला जे लाइ आयल हुया। उन्हनि जे साम्हूं उन्हनि खे बि कुझु थी पियो सघे, त उन्हनि जे साम्हूं हिन डंडा हयां थो, मथे में डंडा हयां थो, हीअ जंगनि में डंडा हयां थो। ऐं जो शागिर्द इहो जो जेको नंढड़ो आहे पोएं क्लास में पोएं साल बि असां वटि पढ़ियो आहे, 3 पोज़ीशन पूरे राड़की मां असां हुनखे। हीअ हालत आहे असां सां। असां चऊं था त दोस्तों ही उस्ताद आहे जंहिं मथां जेको आहे तशद्दुद कयो वियो आहे। हिन वक़्तु उस्ताद जेका आहिनि राड़की जा सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिन वक़्तु उहे जेको आहे NC जेको आहे कढाइण लाइ पहुता आहिनि। DC घोटकी खे घुरिजे त हिन मामले जो नोटिस वठे ऐं ॾेरकी बि इंतिज़ामिया खे घुरिजे त हू जेको आहे नोटिस वठे। ऐं जेको आहे उस्ताद आहिनि